अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। फ़िरक़ेवारी जे तकरार ऐं तज़ाद खां पाक थोड़े दीनी जान जे तहक़ीक़ी प्रोग्राम सही राह में हवा जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी हाज़िर है। अॼोके 25वें प्रोग्राम जो मौज़ू है ख़ौफ़ खुदा जो सुहिणो समर। ऐं अॼु जो बेहतरीन सनाख़्वा है मौलाना सिकंदर अली दोदो ताहिरी बलोचिस्तान वारो, जंहिंजे आवाज़ में अॼु आजिज़ अव्हां खे पंहिंजी दीनी शाइरी ॿुधाईंदो। पोखणी अथई त पोख न त वेंदई मुंद चढ़ी, पाणी बि थींदुई पोइरो पोइ सुकी थींदई सोक, जाथे लुणंदो लोक उते सिकंदे हिकिड़े संग ला। दोस्तों, हमदे बारी ताला सां पाण पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत करियूं था इन दुआ सां त अल्लाह करीम असां खे पंहिंजो ख़ौफ़ दिलनि में अता फ़रमाए, पंहिंजे महबूब जी मोहब्बत अता फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन। भलारे नाम सां पंहिंजे प्रोग्राम सही राह जे सफ़र जी शुरूआत करियूं था। अल्लामा सिकंदर अली दोदे ताहिरी जो ख़ूबसूरत आवाज़।
न सघंदी समूरी बयां में तुंहिंजी ज़ात आला मुंहिंजा पाक मौला तुंहिंजी हुकूमत मकी हर मकाम में तूं ॾातर आॾींदड़ मोहम्मद वंडींदड़ तूं ॾातर आॾींदड़ मोहम्मद वंडींदड़ खुदाई खज़ानो आसार जहां में मूसा तूरता थो वापस वराई महबूब मालिक मथे थो घुराई मथे थो घुराई ओ मूसा तूरता थो वापस वराई महबूब मालिक मथे थो घुराई मथे थो घुराई होॾे घुरब वापस हेॾे अण घुरियो सही होॾे घुरब वापस हेॾे अण घुरियो सफ़र तो करायो सती आसमां में तुंहिंजी ज़ात आला मुंहिंजा पाक मौला तुंहिंजी हुकूमत मकी हर मकाम में तूं ॾातर आॾींदड़ मोहम्मद वंडींदड़ खुदाई खज़ानो आसार जहां में कॾहिं क़ैद यूसुफ कयो तो इलाही कॾहिं तो अता केस वॾा ताज शाही वॾा ताज शाही कॾहिं क़ैद यूसुफ कयो तो इलाही कॾहिं तो अता कयस वॾा ताज शाही वॾा ताज शाही कॾहिं खूह अंदर कॾहिं थी सिकंदर कॾहिं खूह अंदर कॾहिं थी सिकंदर पियो मौजूं माणे मिस्र जे मैदान में तुंहिंजी ज़ात आला मुंहिंजा पाक मौला तुंहिंजी हुकूमत मकी हर मकाम में तूं ॾातर आॾींदड़ मोहम्मद वंडींदड़ खुदाई खज़ानो आसार जहां में सवाली आतो दर ही आजिज़ लशारी गुनाहन में गुम कजा बख्शबारी कजा बख्शबारी सवाली आतो दर ही आजिज़ लशारी गुनाहन में गुम कजा बख्शबारी कजा बख्शबारी मदह मुस्तफ़ा जी ऐं तौहीद तुंहिंजी मदह मुस्तफ़ा जी ऐं तौहीद तुंहिंजी सकरात वेले हुजे शल ज़बां में तुंहिंजी ज़ात आला मुंहिंजा पाक मौला तुंहिंजी हुकूमत मकी हर मकाम में तूं ॾातर आॾींदड़ मोहम्मद वंडींदड़ खुदाई खज़ानो आसार जहां में सुबहानल्लाह सुबहानल्लाह सुबहानल्लाह।
जी दोस्तों, फ़िरके वारिया जे तकरार ऐं तज़ाद खां पाक तोड़े दीनी ॼाण जे तहक़ीक़ी प्रोग्राम सही राह में अवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लशरी ताहिरी हाज़िर आहे। अॼोके 25वें प्रोग्राम जो मौज़ू आहे ख़ौफ़े ख़ुदा जो सुहिणो समर ऐं अॼु जो बहितरीन सनाख़्वां आहे बेहतरीन शायर बेहतरीन सनाख़्वां मौलाना मौलवी सिकंदर अली दोदो ताहिरी बलोचिस्तान वारो, जंहिंजे आवाज़ में अॼु आजिज़ अव्हां खे पंहिंजी दीनी शाइरी ॿुधाए रहियो आहे। दोस्तों, अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, इन्नल्लज़ीन यख़्शौन रब्बहुम बिलग़ैब लहुम मग़फ़िरतुम व अज्रुन कबीर। लतीफ़ साईं फरमायो त रोयो वेठी रो खिल तॾहिं जॾहिं ख़ैरु थिए, अञा मथे तो भोरी पई भुल बुझे। त यकीनन अल्लाह जो ख़ौफ़ ख़शियत दीन जो बुनियादु आहे। उहा दिलि रोशन आहे जंहिंमें अल्लाह जो ख़ौफ़ समायल आहे, ऐं उहा दिलि ऊंदाही आहे जंहिंमें अल्लाह जो ख़ौफ़ नाहे। अल्लाह जो ख़ौफ़ सारी दुनिया जे ख़ौफ़नि खां बेनियास बनाए छॾींदो आहे। जेको अल्लाह खां डिॼंदो आहे, सारी दुनिया उन खां डिॼंदी आहे, पर जो अल्लाह खां नथो डिॼे त सारी दुनिया उन खे ड्रेजारींदी आहे। अल्लाह ताला जी रहमत ख़ाइफ़नि लाइ आहे, जन्नत ख़ाइफ़नि लाइ आहे, दुनिया जे ग़मनि खां निजात, आख़िरत जे पुछाणे खां छोटकारो ख़ाइफ़नि लाइ आहे। ख़ौफ़ ख़ुदा जी हिकु आह सारी ज़िंदगी जे गुनाहनि खे जलाए छॾींदी आहे। ख़ौफ़ ख़ुदा जो हिकु लुढ़क ज़िंदगी जे दफ़्तर तां गुनाह में सारे छॾींदो आहे। जी दोस्तो, कॾहिं कंहिं ख़ाइफ़ बाने जो हिकु लुढ़क सारी मजलिस जे गुनाहनि जो कफ़ारो बणिजी वेंदो आहे। दोस्तों, किताबनि में अचे थो त हिकु आलिम, दीन जो आलिम, मुबल्लिग़, रब्बानी आलिम, उन हवाले सां लिखियलु आहे त उनखे क़यामत वारे ॾींहुं रब्बुल आलमीन अज़्ज़ व जल जी दरबार में पेश कयो वेंदो, आंदो वेंदो। अल्लाह ताला फरमाईंदुसि, ए आलिम, तुंहिंजूं निमाज़ूं, रोज़ा, इबादतूं, ज़ुहद सभु नामंज़ूर आहिनि। तूं दोज़ख जो हक़दार हुएं, पर हिकु ॾींहुं तो वाइज़ कयो, नसीहत कई, तक़रीर कई, तबलीग कई। उन में हिकु माण्हू रुनो हो, तुंहिंजी नसीहत ते उन जा ॻोढ़ा वही पिया हा। उन करे मूं उन खे बि माफ़ी ॾिनी, तोखे बि माफ़ी ॾिनी। पोइ हुकुम थींदो त हिन खे जन्नत में दाख़िल कयो वञे। दोस्तों, तिरमिज़ी शरीफ़ जी रवायत कयल हदीस आहे, हज़रत अबू हुरैरा रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त रसूल अकरम हादी आलम सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो त ला यलिजुन नार रजुलुन बका मिन ख़शियतिल्लाहि हत्ता यऊदुल लबनु फ़िद्दरे। जो माण्हू अल्लाह जे ख़ौफ़ में रुनो, उन जो जहन्नम में पवणु ईअं मुश्किल आहे जीअं ॾुधल खीर थणनि में पवणु मुश्किल आहे। यानी अल्लाह जे ख़ौफ़ वारो बानो कॾहिं गुनाहनि जे वेझो न वेंदो आहे। दोस्तो, उन जा पेर कॾहिं बेहयाई वारी विख न खणी सघंदा आहिनि। उन जी अखि कॾहिं गुनाहनि वारी नज़र न कंदी, उहो पंहिंजे पेट में कॾहिं हराम जो लुक़्मो पहुचणु न ॾींदो। उन जी ज़ुबान कॾहिं बेफ़ाइदा या बेहूदा गुफ़्तार न कंदी। उन खां कॾहिं पंहिंजो मौत कोन विसरंदो, उन खां कॾहिं कारी क़ब्र न विसरंदी, उन खां कॾहिं क़यामत जो हैबती ॾींहुं कोन विसरंदो। उन जी दिलि हर वक़्तु रब ॾांहुं राग़िब हूंदी, उन जूं अखियूं अल्लाह जे ख़ौफ़ में हंजूं हारींदियूं रहंदियूं। पोइ उन लाइ अल्लाह वटि अहिड़ा इनाम आहिनि जे न कंहिंजे अखियुनि ॾिठा, न कंहिंजे कननि ॿुधा, न वरी कंहिंजी दिलि में अहिड़ो ख़्यालु आयो हूंदो। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में फ़रमायो
तमन खशियर रहमान बिल गैब वजाअ बिक़ल्बिन मुनीब इदखुलूहा बिस्सलाम ज़ालिका यौमुल खुलूद लहुम मा यशाऊन फ़ीहा वलदैना मज़ीद। जेको अण ॾिठे तरह रहमान खां ॾिनो ऐं रुजू कंदड़ दिलि वठी आयो, जन्नत में दाख़िल थियो सलामती सां। हीअ हमेशगी जो ॾींहुं आहे। उन्हनि जे लाइ जन्नत में हर उहो कुझु आहे जेको घुरंदा ऐं असां वटि उन खां बि ज़्यादा आहे। दोस्तो, अल्लाह जो ख़ौफ़ ऐं ख़शियत का मामूली ॻाल्हि न आहे, बल्कि इहो अहिड़ो इनाम आहे जंहिंजी दिलि में ख़शियत इलाही अची वई, उहो नसीहत पिराईंदो ऐं उनखे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पारां मुबारक मिलंदी आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो त इन्नमा तुनज़िरु मन इत्तबअ ज़िक्र व ख़शियर रहमान बिल गैब फबश्शिरहु बिमग़फ़िरतिन व अजरिन करीम। बेशक हबीब, तूं उनखे ड्रेजारी थो जंहिं नसीहत जी ताबेदारी कई ऐं रहमान खां अण ॾिठे ॾिनो, पोइ उनखे ख़ुशख़बरी ॾे बख़्शिश ऐं इज़त वारे सवाब जी। तफ़सीर कुर्तबी लिखे थो त उते ज़िक्र मां मुराद क़ुरान आहे, यानी ख़ुदा जो ख़ौफ़ उनखे ई मिलंदो जंहिं क़ुरान खे सम्झियो, उन ते अमल कयो ऐं अल्लाह खां मख़फ़ी तरह ॾिनो। हज़रत क़तादा रज़ी अल्लाह तआला अन्हु चवे थो त अल्लाह जे अज़ाबनि में जहन्नम जे बाहिनि खां जेकी ज़ाहिर जे अखियुनि खां ॻुझियूं आहिनि, उन्हनि खां ड्रिनो। किन चयो त उहो माण्हुनि खां मख़फ़ी थी अकेलाइन में, जिते अल्लाह खां सवाइ को उनखे ॾिसण वारो न हो, उते अल्लाह खां ड्रिनो ऐं उन जे ख़ौफ़ में रुनो त बख़्शिश जी बिशारत ऐं जन्नत जी मुबारक। अल्लाह ताला सूरह यासीन जी मूं जेका तिलावत कई आयत, इन्नमा तुनज़िरु मन इत्तबअ ज़िक्र व ख़शियर रहमान बिल गैब फबश्शिरहु बिमग़फ़िरतिन व अजरिन करीम, इन में उन्हनि जे लाइ आहे। दोस्तों, सूरह मुल्क में अल्लाह ताला इरशाद फरमायो, इन्नल्लज़ीना यख़शौन रब्बहुम बिल गैब लहुम मग़फ़िरतुन व अजरुन कबीर। बेशक उहे माण्हू जेके पंहिंजे पालणहार खां अण ॾिठे ड्रिजनि था, उन्हनि लाइ बख़्शिश आहे ऐं वॾो अजुर आहे। अल्लाह खां ड्रिजण वारनि सां अल्लाह राज़ी थी वञे थो। तॾहिं त रब्बे काइनात फरमायो, रज़ी अल्लाहु अन्हुम वरदू अन्हु ज़ालिका लिमन ख़शिय रब्ब। अल्लाह उन्हनि खां राज़ी थियो, उहे अल्लाह खां राज़ी थिया। इहो हिन लाइ आहे जेको पालणहार पंहिंजे खां ड्रिजे थो, पंहिंजे रब खां ड्रिजे थो, पंहिंजे ख़ालिक मालिक खां ड्रिजे थो। अल्लाह जी ज़ात उन जे लाइ ऐलान फरमायो। इमाम बेहक़ी सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रवायत आंदी आहे त जॾहिं नजम सूरत जूं पछाड़िकियूं आयतूं नाज़िल थियूं, अफ़मिन हाज़ल हदीस तअजबून व तदहकून व ला तबकून। छा हिन ॻाल्हि यानी क़ुरान खे ॿुधी अजब था कयो ऐं खिलो था, रुओ नथा? जॾहिं अल्लाह जो उहो फ़रमान आलिशान नाज़िल थियो, त सुफ़ा वारा असहाबे सुफ़ा, असहाबी सगोरा एतिरो रोना जो उन्हनि जा लुड़क उन्हनि जे गलनि तां वहण लॻा। जॾहिं पाण करीमन उन्हनि जो रोअण ॿुधो त पाण बि ज़ारो ज़ार रुना, त असां बि संदन रोअण खे ॾिसी रुनासीं। छो त मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं अव्हां ख़ुदा जो ख़ौफ़ दिलि में रखंदव, उहो माण्हू जहन्नम में कोन वेंदो जेको अल्लाह जे ख़ौफ़ में रुनो, ऐं गुनाह ते, कंहिं बि गुनाह ते हमेशगी करण वारो माण्हू वरी जन्नत में दाख़िल न थींदो। अल्लाह करीम असां खे गुनाहनि जी ग़िलाज़त खां पंहिंजी पनाह में रखे। आमीन सुम्मा आमीन।
जी दोस्तों, फ़िरके वारी जे तकरार ऐं तज़ाद खां पाक तोड़े दीनी ॼाण जे तहक़ीक़ी प्रोग्राम सईं राह जो सफ़र जारी आहे। अचो त हिन पल हलूं था सरकार जी सना ख़्वानी ॾांहुं मौलाना सिकंदर अली दोदो ताहिरी उन जे ख़ूबसूरत आवाज़ में अव्हां खे ही नात ॿुधायूं था। दुनिया जे हुस्न वारनि जो छॾे ॾे यार यारानियो, दुनिया जे हुस्न वारनि जो छॾे ॾे यार यारानियो, कर मोहबत मोहम्मद सां जंहिंजो ठही महिरबानियूं, कर मोहबत मोहम्मद सां जंहिंजो ठही महिरबानियूं, दुनिया जे हुस्न वारनि जो छॾे ॾे यार यारानियूं, दुनिया जे हुस्न वारनि जो छॾे ॾे यार यारानियूं। ओ अमर जे पे तमाई दे ॿुधो आज़ान में हुयई जो, ओ अमर जे पे तमाई दे ॿुधो आज़ान में हुयई जो, उनय इस्म खे ओरे मञींदो रह तूं एहसानियो, उनय इस्म खे ओरे मञींदो रह तूं एहसानियो, कर मोहबत मोहम्मद सां जंहिंजो ठही महिरबानियूं, दुनिया जे हुस्न वारनि जो छॾे ॾे यार यारानियूं, दुनिया जे हुस्न वारनि जो छॾे ॾे यार यारानियूं, कर मोहबत मोहम्मद सां जंहिंजो ठही महिरबानियूं, दुनिया जे हुस्न वारनि जो छॾे ॾे यार यारानियूं। ओ उन्हीअ सां इश्क कर जंहिंजो ख़ुदा ख़ुदि बि आहे आशिक़, उन्हीअ सां इश्क कर जंहिंजो ख़ुदा ख़ुदि बि आहे आशिक़, ॿियनि सां नीह लाहींदे रुॻो दई परेशानियूं, ॿियनि सां नीह लाहींदे रुॻो दई परेशानियूं, कर मोहबत मोहम्मद सां जंहिंजो ठही महिरबानियूं, दुनिया जे हुस्न वारनि जो छॾे ॾे यार यारानियो, दुनिया जे हुस्न वारनि जो छॾे ॾे यार यारानियो, कर मोहबत मोहम्मद सां जंहिंजो ठही महिरबानियूं, दुनिया जे हुस्न वारनि जो छॾे ॾे यार यारानियो। ओ जंहिंजे हुस्न जो ॻाल्हियूं पचारनि अर्श वारा पी, ओ जंहिंजे हुस्न जो ॻाल्हियूं पचारनि अर्श वारा पी, हिते यूसुफ हज़ारे कनि पंहिंजो जानियो क़ुर्बानियो, हिते यूसुफ हज़ारे कनि पंहिंजो जानियो क़ुर्बानियो, कर मोहबत मोहम्मद सां जंहिंजो ठही महिरबानियूं, दुनिया जे हुस्न वारनि जो छॾे ॾे यार यारानियो, दुनिया जे हुस्न वारनि जो छॾे ॾे यार यारानियो, ओ कर मोहबत मोहम्मद सां जंहिंजो ठही महिरबानियूं, दुनिया जे हुस्न वारनि जो छॾे ॾे यार यारानियो। ओ मरण खां पोइ न को ईंदई
मुझे महबूब मदनी जो कंदो वा इश्क आसानियों मुझे महबूब मदनी जो कंदो वा इश्क आसानियों कर मोहब्बत मोहम्मद साचे जो थई मेहरबानियों दुनिया जे हुस्न वारन जो छॾे ॾे यार यारानियों दुनिया जे हुस्न वारन जो छॾे ॾे यार यारानियों कर मोहब्बत मोहम्मद सां जो थई मेहरबानियों दुनिया जे हुस्न वारन जो छॾे ॾे यार यारानियों ओ सदा लाशारी आज ज़खे खुदा हिन इश्क में जारे सदा लाशारी आज ज़खे खुदा हिन इश्क में जारे मरे तॾहिं बि अलहद में सदा गाए सना ख़्वानियूं मरे तॾहिं बि अलहद में सदा गाए सना ख़्वानियूं मरे तॾहिं बि अलहद में सदा गाए सना ख़्वानियूं कर मोहब्बत मोहम्मद सां जो थई मेहरबानियूं दुनिया जे हुस्न वारन जो छॾे ॾे यार यारानियूं दुनिया जे हुस्न वारन जो छॾे ॾे यार यारानियूं कर मोहब्बत मोहम्मद सां जो थई मेहरबानियूं कर मोहब्बत मोहम्मद सां जो थई मेहरबानियूं दुनिया जे हुस्न वारन जो छॾे ॾे यार यारानियूं दुनिया जे हुस्न वारन जो छॾे ॾे यार यारानियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। यार सदाए सब को जानी ज़ुबानी आहे आसानी कम पवे ता कल पवे। मौलाना सिकंदर अली दोदे ताहिरी जे ख़ूबसूरत आवाज़ में हिन फ़कीर गुनहगार बदकार ऐबदार आजिज़ नाकार जी लिखियल नात अमां ॿुधी। यकीनन प्रोग्राम सही राह जो सफ़र जारी आहे ऐं अॼोके 25वें प्रोग्राम जो मौज़ू आहे ख़ौफ़ ख़ुदा जो सुहिणो समर। जी दोस्तों, अल्लाह जो ख़ौफ़ हिकु वॾो एज़ाज़ वॾो इनाम आहे। अगर जन्नत में वञणु चाहियो था त अल्लाह जे ख़ौफ़ में रो ऐं ख़ूब रो। अगर अल्लाह जे ख़ौफ़ में रोअणु नथो अचे त पंहिंजी क़िस्मत ते रो। रोअण वारा रब वटां बख़्शिश जा हक़दार बणिजी पवनि था। रोई रोई रत फुड़ा रब खे यार रिझाए रोई रोई रत फुड़ा रब खे यार रिझाए। उथी आधी रात जो पांद गिचीअ में पाए उते दिलि अड़ाए जिते सुर हो सॾिजी साथ में। ॿी ॻाल्हि ही त गुनाहनि ते हमेशगी करण खां बचो। अगर इतफ़ाक़ सां को गुनाह थी वियो त उन लाइ अल्लाह ताला खां माफ़ी घुरो, बख़्शिश घुरो, इस्तग़फ़ार कयो। बार बार उन साॻे गुनाह जो इर्तिकाब न कयो। इब्न अबी दुनिया हज़रत ज़ैद बिन अरकम रदी अल्लाह अन्हु खां रवायत कई त हिकु माण्हू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां जहन्नम जी बाहि खां कीअं बची सघां थो। मुंहिंजे आका फ़रमायो बिदु मोह आहे नई क पंहिंजे अखियुनि जे ॻोढ़नि सां यानी गलनि जा ॻोढ़ा ॻाढ़ त अल्लाह करीम तोखे जहन्नम जी बाहि खां बचाईंदो। त यकीनन नागा पंहिंजे नफ़्स खे का सही राह सुहाए त संदी दोज़ख बाहि तोखे ओॾी न अचे। दोस्तो, पाक पैगम्बर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी पाक सीरत मुतहरा जो मुतालियो कजे थो त सुहिणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सारी ज़िंदगी
रोअण जा दास्तान मिलनि था। पाण कॾहिं खिलवतुनि में कॾहिं जलवतुनि में पंहिंजी उम्मत लाइ रोअंदा रहंदा हुआ। हज़रत सैयदना अली मुर्तज़ा शेर ख़ुदा हज़रत अली शेर जली हैदर करार करमल्ला वजल करीम फरमायो त बदर वारे ॾींहुं मक़दाद खां सवाइ ॿियो को घोड़े सवार न हो, घोड़े ते न हो, सवारी ते सवार न हो। हिकिड़ो ई माण्हू हो जेको घोड़े ते सुवार हो। जॾहिं राति थी त सभु आरामी थी विया सवाइ असांजे सुहिणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे। ऐं दोस्तो असां सभु आराम में हुआसीं, सहाबी सभु आराम में हुआ। सुहिणो अली साईं थो फरमाए त मुंहिंजे आका रहमत वारे हबीब ॿिन्ही जहाननि जे सरदार ख़ुदा जे महबूब जो हाल ही हो, युसल्ली व यबकी हत्ता असबह। पाण सारी राति सुबुह ताईं निमाज़ पढ़ंदा रहिया ऐं रोंदा रहिया। दोस्तों इमाम बेहकी हज़रत हसन बिन मालिक रदी अल्लाह अन्हु खां रवायत आंदी आहे त हिकु ॾींहुं सुहिणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबो ॾिनो। साम्हूं वेठल सहाबा मां हिकु माण्हू रुनो। जॾहिं हू रुनो उनजे रुअण ते रहमत वारे हबीब फरमायो, लौ शहीदकुमुल यौम कुल्लु मुमिनिन अलैहि मिनज़्ज़ुनूबि कअमसालिल जिबालिर रवासिय्य लगुफ़िर लहुम बिबुक़ाइ हाज़िर रजुल वज़ालिक अन्नल मलाइकत तबकी वतदऊ लहू वतक़ूल अल्लाहुम्मा शफ़िइल बुकाईन फ़ीमन लम यबके। मुंहिंजे आका फरमायो, अॼु अगरि के अहिड़ा मोमिन बि अचनि जन मथां जबलनि जेॾा गुनाह हुजनि त बि उन्हनि जी बख़्शिश कई वेंदी हिन मर्द जे रोअण सबबु। ऐं इहो इन करे जो मलाइक बि रोअनि था, इन लाइ दुआ घुरनि था ऐं चवनि था, अल्लाह रोअण वारनि जी शफ़ाअत न रोअण वारनि जे हक़ में क़बूल कर। तो दोस्तों हिकु रोअण वारे जे मुहाबे ॿिया बि कीअं गुनहगार बख़्शिजी पवनि था, केतिरा गुनाह बख़्शिजी पवनि था। अल्लाह करीम शाल असांखे उहा रोअण वारी अखि अता फरमाए। हज़रत अब्बास रदी अल्लाह अन्हु चवे थो त असां हिकु ॾींहुं हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु वेठा हुआसीं। हवा ॻोल्ही त वणनि जा सुका पन छणी विया ऐं बाक़ी सावा रहिजी विया। उन वक़्तु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो, मसलुल मोमिन इज़क्शअर मिन ख़शियतिल्लाहि वक़अत अन्हु ज़ुनूबुहु व बक़ियत लहू हसनातुहु। मोमिन बाने जो मिसाल बि ईअं आहे, जॾहिं उहो अल्लाह जे ख़ौफ़ में कांड्राड़जी वञे थो त उन जा गुनाह किरी पवनि था ऐं नेकियूं बाक़ी रहनि थियूं। यानी जॾहिं का ख़ुदा जे ख़ौफ़ जी ॻाल्हि थिए या अल्लाह जे कलाम जी आयत तिलावत कई वञे त उन ते लिङनि जा वार कांड्राड़जी वञनि। अल्लाह जे ख़ौफ़ में उन जे लिङनि में लर्ज़िश अची वञे थी, ॾकिणी अची वञे थी त उन जे दफ़्तर मां गुनाह धोपी वञनि था। उन करे अल्लाह जा बाना आदीअ जो उथी अल्लाह जे ख़ौफ़ में रोई पांद पुसाईंदा आहिनि। आशिक़ उथी अधु राति जो रोई कनि रिहाट, आशिक़ उथी अधु राति जो रोई कनि रिहाट, परचाईंदे पिरीअ खे फुटे तन प्रभात, पाए पांदगिचीअ में कनि सूरनि खां सुॾकाट, सव सव करे सुसाट, कामिल रस्या कुर्ब खे। जी दोस्तान गिरामी, जेको दुनिया में घणो खिलंदो उनखे आख़िरत में घणो रोअणो पवंदो। जेको दुनिया में अल्लाह जे ख़ौफ़ में रोअंदो उहो आख़िरत जे हमेशह वारनि ख़ुशियुनि में हूंदो। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त अजब आहे, अजब आहे, अजब आहे उन खिलण वारे मथां जंहिंजे पोयां दोज़ख जी बाहि भड़की रही आहे।
अजब आहे उन ख़ुशियुनि कंदड़ जो जंहिंजे पोयां मौत ॼाण अचण वारो आहे। दोस्तो, हज़रत नबी इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो न्याणो सखी ज़िन्नूरैन हज़रत सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ियल्लाहु अन्हु जो हाल इहो हूंदो हो। संदन बानी बयान थी करे त हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हु जॾहिं कंहिं क़ब्र ते ईंदा हुआ त एतिरो रोंदा हुआ जो संदन सुहारी पुसी वेंदी हुई। खेनि अर्ज़ु कयो वियो त जॾहिं जन्नत में जहन्नम जो ज़िकिर यानी ॿिन्ही जो हिक तरफ़ जन्नत जो ज़िकिर छिड़े थो, ॿिए तरफ़ जहन्नम जो ज़िकिर कयो वञे थो, तव्हां एतिरो कोन था रो। यानी जन्नत ऐं जहन्नम जे ज़िकिर जे दौरान। पर आका साईं, अवां जॾहिं क़ब्र जो ज़िकिर ॿुधो था, लहद जो ज़िकिर ॿुधो था, सामीअ जो ज़िकिर ॿुधो था, तव्हां ज़ारो ज़ार रो था। ए सोना उस्मान गनी, इन जो सबबु छा आहे? सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त अनल क़ब्र अव्वलु मंज़िलिन मिन मनाज़िलिल आख़िरति फ़इन नजा मिन्हु फ़मा बअदहु अयसरु मिन्हु व इल्लम यंजु मिन्हु फ़मा बअदहु अशद्दु मिन्हु। बेशक आख़िरत जे मंज़िलुनि जी पहिरीं मंज़िल क़ब्र आहे। को उते बची वियो त पोइ उन जहिड़ी ॿी का सहजाई न आहे, ऐं को उते न छुटो त पोइ उन जहिड़ी अहजाई ॿी का कान्हे। तो दोस्तो, बान्हे जो रोअण त रब खे वणंदो आहे, पर रोअण वारी सूरत बि रब खे वणंदी आहे। हुन करे पाक पैगम्बर सोने सरवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रब अॻियां रो, पर जे रोअण नथो अचे त रोअण वारी सूरत बनायो। सुनन इब्न माजा में हज़रत सैयदना साइद बिन नबी वक़ास रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो, इबकू फ़इल्लम तबकू फ़तबाकू, रो पर जे रोअण नथो अचे त रोअण वारी सूरत बनायो। सही बुखारी में हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे, चयाईं त हिकु ॾींहुं सोणे महबूब मदनी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबो ॾिनो। उन जहिड़ो ख़ुतबो मूं कॾहिं कोन ॿुधो। उन में फरमायाऊं, लौ तअलमून मा अअलमु लदहिकतुम क़लीलन वलबकैतुम कसीरा। जेकी कुझु मां ॼाणां थो सो जे अव्हां ॼाणो त खिलो थोरो, रुओ घणो। इहा ॻाल्हि ॿुधण सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाबनि हथनि सां मुंहं ढकिया ऐं उन्हनि जे रोअण जा आवाज़ अचण लॻा। जी दोस्तो, फ़िरके वारीअ जे तकरार ऐं तज़ाद खां पाक तोड़े दीनी ॼाण जे तहक़ीक़ी प्रोग्राम सही राह में अवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी हाज़िर आहे। अॼोके 25वें प्रोग्राम जो मौज़ू आहे ख़ौफ़ ख़ुदा जो सुहिणो समर, ऐं अॼु जो बहितरीन सनाख़्वा आहे मौलाना सिकंदर अली दोदो ताहिरी साहब बलोचिस्तान वारो, जंहिंजे आवाज़ में अॼु हिन गुनहगार बदकार सियाकार जी शाइरी अव्हां ॿुधी रहिया आहियो। अचो त हलूं था सरकार जी सनाख़्वानी ॾांहुं ऐं मोहतरम मौलाना सिकंदर अली दोदे ताहिरी जे ख़ूबसूरत आवाज़ में ही सुहिणो मिठड़ो आलाप ऐं अंदाज़ ॿुधूं। जी दोस्तो, यकीनन हर दिलि जी तमन्ना हूंदी आहे, हर को चाहींदो आहे त मौला मदीनो ॾेखार, पोइ भली मार लहनि ओजागा अखियुनि जा। त इहा ॻाल्हि मूं गुनहगार बि पंहिंजे हिन शाइरीअ जे अंदाज़े बयां में कई आहे। रब करीम शल मौलाना सिकंदर अली जा आलापियल इहे अल्फाज़ मक़बूल फ़रमाए ऐं मूं गुनहगार जी बि हाज़िरी अव्हां जे दुआउनि जे सदके कॾहिं सोणे हबीब जे शहर थी पवे। पई थी दिल पुकारे मदीनो मदीनो, पई थी दिल पुकारे मदीनो मदीनो, मदीनो मदीनो सिके साहसीनो, मदीनो मदीनो सिके साहसीनो,
पुकारे मदीनो मदीनो पई थी दिल पुकारे आहे आस पूरी प्यास कंदो शान परवर आहे आस पूरी प्यास कंदो शान परवर शान वारा से नज़ारा ॾेखारी तो नातर शान वारा से नज़ारा ॾेखारी तो नातर वञी मां बि वठंदुसि अणखुट खज़ीनो वञी मां बि वठंदुसि अणखुट खज़ीनो अणखुट खज़ीनो सिके साह सीनो अणखुट खज़ीनो सिके साह सीनो पई थी दिल पुकारे मदीनो मदीनो पई थी दिल पुकारे मदीनो 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 सिके साह सीनो पई थी दिल पुकारे मदीनो मदीनो पई थी दिल पुकारे ओ थींदो करम मिठो हरम वञी हेल ॾिसंदुसि नाहे लेट हिट केट अरबीअ खां घुरंदुसि थींदो करम मिठो हरम वञी हेल ॾिसंदुसि नाहे लेट हिट केट अरबीअ खां घुरंदुसि उमिरि जो आयो ॾिठो आ महीनो उमिरि जो आयो ॾिठो आ महीनो ॾिठो आ महीनो सिके साह सीनो पई थी दिल पुकारे मदीनो मदीनो पई थी दिल पुकारे मदीनो 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 सिके साह सीनो पई थी दिल पुकारे मदीनो मदीनो पई थी दिल पुकारे ओ कंदा जानी मेहरबानी चाउठ चुमाए शान वारियों से बाज़ारियों गोहर घुमाए कंदा जानी मेहरबानी चाउठ चुमाए शान वारियों से बाज़ारियों गोहर घुमाए मुश्क अंबर खां मुअतर जंहिंजो पसीनो मुश्क अंबर खां मुअतर जंहिंजो पसीनो जंहिंजो पसीनो सिके साह सीनो पई थी दिल पुकारे मदीनो मदीनो पई थी दिल पुकारे मदीनो 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 सिके साह सीनो पई थी दिल पुकारे मदीनो मदीनो पई थी दिल पुकारे रोज़ अचन थियूं पहुचन मलकन जूं टोलियूं हुब रखी पिया था पखी मिठियूं ॿोलनि ॿोलियूं रोज़ अचन थियूं पहुचन मलकन जूं टोलियूं हुब रखी पिया था पखी मिठियूं ॿोलनि ॿोलियूं उते जान बन खां मिले सभ खे जीनो उते जान बन खां मिले सभ खे जीनो मिले सभ खे जीनो सिके साह सीनो पई थी दिल पुकारे मदीनो मदीनो पई थी दिल पुकारे मदीनो 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 सिके साह सीनो मदीनो मदीनो सिके साह सीनो पई थी दिल पुकारे मदीनो मदीनो पई थी दिल पुकारे ओ अरबेले जे तुफेले का पोब ॾिसबो हर दम ज़म ज़म जो पाणी बि
सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जे आशिक़ आहीं मदनीअ जो त सिर जो सांगोला आहे। मदीने संदे मुल्क जी तू रिढ़ी वठ जो राह। तैयारी कर तगर चवे तूं ततीअ थधीअ का आहे। पोइ जे मदनी मिली त बेवाह न त घोरी जानो न घोट तां। फ़िरके वारीअ जे तकरार ऐं तज़ाद खां पाक तोड़े दीनी ॼाण जे तहक़ीक़ी प्रोग्राम सही राह में अवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह अला शरी ताहिरी हाज़िर आहे। अॼोके 25वें प्रोग्राम जो मौज़ू आहे ख़ौफ़ ख़ुदा जो सुहिणो समर ऐं अॼु जो बहितरीनु सनाख़ा आहे मौलाना सिकंदर अली दोदो ताहिरी बलोचिस्तान वारो, जंहिंजे आवाज़ में अॼु अव्हां खे मां सियाकार बदकार पंहिंजी लिखियल शाइरी इश्क़ जो इज़हार ॿुधाए रहियो आहियां। दोस्तो, अव्हां जे मुहबत भरियनि मैसेजनि ऐं गुलदस्तनि जा तोहफ़ा यकीनन इहो अहसासु ॾियारे रहिया आहिनि तव्हां हिन सही राह जे सफ़र में हम सफ़र आहियो। यकीनन जेके बि हिन प्रोग्राम में शामिलु थियनि था उन्हनि खां दुआऊं वठण जो मौक़ो मिले थो ऐं उन्हनि जे लाइ आख़िर में दुआगू थींदा आहियूं संदन नालो खणी शुक्रिया अदाई सां गॾु। जी दोस्तो, हर कमु पंहिंजी मौसम सां थींदो आहे। रोअण ऐं रब खे राज़ी करण जी मौसम बि अॼु आहे। हयाती गुज़री वई, मौत अची वियो, पोइ छा थो थी सघे। हिकु हदीस पाक में आहे त इन अहलन नार फयबकून फिन्नार हत्ता तसील दुमूउहुम फी वजूहिहिम कअन्नमा जदाविल। गुनहगार दोज़ख में एतिरो रोअंदा जो उन्हनि खे ॾिसंदो त उन्हनि जे मुंहं ते अॾनि या नहरुनि वांगुरु ॻोढ़ा वहंदा, तांजो रोअंदे रोअंदे उन्हनि जे अखियुनि जो आब ख़तमु थी वेंदो ऐं रत जा नीर वहाइण शुरू कंदा। उन्हनि जूं अखियूं ॻोढ़ा वहाए ईअं बणिजी वेंदियूं जो अगरि उन में ॿेड़ी हलाई वञे त बि हली सघे, पर एतिरो रोअण बि को नफ़ो न ॾींदो। अॼु जो हिकु ॻोढ़ो बि लखें गुनाहनि जो कफ़ारो बणिजी सघे थो। बुज़ुर्गनि फरमायो, जे रोई रत फुड़ा त बि राणो राज़ी न थिए। अॼु हिकु पसाह पिरी परचाए वठि। सुनत संदे सरदार जी तलब विञायम तात, जंहिं रिझायो रहमान खे जागी सारी रात। उथी करे तात सोना पीर सैयद जा। दोस्तो, अखियुनि जा ॻोढ़ा जहन्नम जूं बाहियूं उझाए छॾनि था। सुहिणे सरदार सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम फरमायो, ऐनान ला तमस्सुहुमुन नारु ऐनुन बकत मिन ख़शियतिल्लाहि व ऐनुन बातत तहरुसु फी सबीलिल्लाह। ॿ अखियूं अहिड़ियूं आहिनि जिन खे कॾहिं बि दोज़ख जी बाहि न छुहंदी। हिकु उहा अखि जा अल्लाह जे ख़ौफ़ में रुनी, ॿी उहा अखि जा अल्लाह जी राह में पहरेदारी लाइ जाॻंदी रही। अखि उहा रोअंदी आहे जंहिंखे मुहबत जो ॾंग लॻो हूंदो आहे ऐं अखि उहा जाॻंदी आहे जंहिंखे महबूब हक़ीक़ी जे हिजर ऐं फ़िराक जो कंडो लॻो हूंदो आहे। शाह साईं फरमायो त ॾुखोयूं ॾुस कनि का न ॾुस के ॾुखरीअ, ॿियूं ईअं सधूं कनि पर पिटण वारियूं पधरियूं। त दोस्तो, अल्लाह पाक खे बाने जो रोअण आहे ज़ारी तमामु घणो वणंदी आहे। रोअण दिलि जी नरमी सबबु ईंदो आहे। सख़्तु दिलि ऐं पथर दिलि माण्हूअ खां लुड़क न टिमंदो आहे। हाणे सुवालु इहो थो पैदा थिए त उहा दिलि जी नरमी कीअं मिलंदी, उहो रोअण कीअं नसीबु थींदो। त ॿुधो, सही बुख़ारी में हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु खां मरवी हिकु डिघी हदीस में आहे त क़यामत वारे ॾींहुं 7 माण्हू अर्श अज़ीम जे साए हेठां हूंदा। उन्हनि मां हिकु माण्हू उहो हूंदो जो रजुलुन ज़करल्लाह फ़फ़ादत ऐनाहु, उहो मर्द जंहिं अल्लाह जो ज़िकिर कयो पोइ उन जूं अखियूं वही पियूं। हा, हिन लफ़्ज़नि मां मालूम थिए थो त अल्लाह जो ज़िकिर दिलनि खे नरम कंदो आहे। यकीनन दिलि खे नरम करण वारी चीज़ अल्लाह जो ज़िकिर आहे।
अल्लाह जो इस्म ज़ात वॾाण आहे जेको दिल जे पत्थर खे चूर चूर करे छॾे थो। हदीस में आहे त तूबा लिमन तहर्रक लिसानुहु बिज़िक्रिल्लाह व तफ़ीदु ऐनाहु बिशौक़िल्लाह। मुबारक आहे उन बाने खे जंहिंजी ज़ुबान अल्लाह जे ज़िक्र सां चुरपुर में हुजे ऐं उन जूं अखियूं अल्लाह जे शौक़ ऐं मुहबत में वही पियूं। दोस्तो, हज़रत कअब अहबार रज़ी अल्लाह अन्हु फरमायो, 1000 दीनारनि जी ख़ैरात करण खां मूंखे ख़ुदा जे ख़ौफ़ जो हिकु ॻोढ़ो वधीक पसंदि आहे। शेख अता सलमी रहमतुल्लाह अलैह ख़ुदा जे ख़ौफ़ में एतिरो रहंदो हो, रड़ंदो हो, जो हर वक़्त में संदसि नेण पुसियल हूंदा हा। हिकु वलीउल्लाह जॾहिं रोअंदो हो त ॻोढ़ा मुंहं खे मले छॾींदो हो, छो त हदीस में आहे त जिते बि ख़ुदा जे ख़ौफ़ वारा ॻोढ़ा लॻा उते दोज़ख जी बाहि हराम थी वञे थी। जी दोस्तो, कंहिं अल्लाह वारे पंहिंजी घरवारी खे ख़्वाब में ॾिठो। उनजी घरवारी गुज़ारे वई हुई, इंतकाल करे वई हुई, विसाल करे वई हुई। ॾिठईं त उनजो चहिरो चोॾींहं जे चंड वांगुरु चमकी रहियो आहे। पुछांईंसि त तूं त कारी हुईं, कोझी हुईं, तो में एॾो हुस्न जमाल कोन हो। ही चमक, ही नूरानियत, ही नूर, ही रोशनी किथां आई? तुंहिंजो चहिरो एॾो छो पियो चमके? उन ख़्वाब लहंदड़ मुड़ुस खे घरवारी ॿुधायो त हिकु राति अव्हां अल्लाह जे ख़ौफ़ में रोई रहिया हा। मूं अव्हां जा ॻोढ़ा पंहिंजे मुंहं सां मलिया, उन करे मुंहिंजो चहिरो रोशन थी पियो आहे। दोस्तो, जिब्रील अमीन बाबति हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जॾहिं बि मूं वटि ईंदो आहे त ख़ुदा जे ख़ौफ़ खां लर्ज़ंदो ईंदो आहे। हिकु भेरे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मूं पुछियोमांसि, जिब्रील एतिरो लर्ज़ीं थो, ॾकीं थो, कंबीं थो? ॿुधाईं त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं खां अल्लाह ताला बाहि खे ख़लक़ियो आहे तॾहिं खां मुंहिंजो दोस्त फ़रिश्तो, वॾनि मलाइकनि में शुमार कयल मलाइक हज़रत मीकाईल अलैहिस्सलाम कॾहिं बि न खिलियो आहे। दोस्तो, हज़रत मालिक बिन दीनार सारी राति ॾाढ़ीअ में हथ विझी रोअंदो ऐं इल्तिजा कंदो हो त ए ख़ुदा, मुंहिंजी पोढ़ाइप ते रहम कर, मूंखे आख़िरत जे अज़ाब खां अमुन में रख। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह सां को दोस्त मिलण आयो। संदन अॻियां ॾिठईं त ज़मीन ते पाणीअ जी पोसल नज़र आई। ग़ुलाम खां पुछईं, ही छाजो पाणी आहे? चईं, अॼु घर में बाहि बारीसीं, उन मां उल्हा उथिया। उहे ॾिसी हज़रत हसन बसरी खे दोज़ख जी बाहि जा उल्हा यादि अची विया। पाण अल्लाह ताला जे ख़ौफ़ में एतिरो रुना, एतिरो रुना, जंहिंजी आलाण तूं ॾिसी रहियो आहीं। जी दोस्तो, जे रोअण सां पिरी परचनि त सारी राति रोआं, धरती सभु धोआं लुड़कनि सां लतीफ़ चए। हिकु शख़्स खे हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह खिलंदे ॾिठो। पुछाईंसि, पुट, ॿुधाए त क़यामत जो हिसाब ॾेई आजो थियो ही? चयईं, न। फरमाईं त भला पुलिस राति टपी पार पहुतो ही? हुन शख़्स जवाबु ॾिनो त न। फरमाईं, भला पक अथई त जन्नत में वेंदे? हज़रत हसन बसरीअ जे पुछण ते उन शख़्स वरी जवाबु ॾिनो त साईं, न। फरमाईं, पोइ खिली छो थो? हाओ, जॾहिं उन्हनि लकनि खां लंघी पार पहुची, पोइ तुंहिंजो खिलणु ठहे थो। तो दोस्तो, ॾिसो अल्लाह जा प्यारा वलीउल्लाह बाना केतिरो न ख़ुदा जे ख़ौफ़ खां कंबंदा विया। असां ते बि लाज़िम आहे जो ख़ुदा जे ख़ौफ़ में रोऊं। बिना रोअण जे कमु न बणिबो। बिना अख जे ॻोढ़नि जे निजात न मिलंदी।
माउ बि ॿार खे तॾहिं खीर पीआरींदी आहे जॾहिं रोअंदो आहे। त यकीनन बुज़ुर्गनि तॾहिं फरमायो आहे त आशिक़ दा कम ए रोवणा धोवणा बिन रोअण नहीं मंज़ूरी। कोई त रोंदिन दीद दे ख़ातिर, कोई रोंदिन विच हुज़ूरी। दिल रोवे भावें अखियां रोवन, विच इश्क दे रोअण ज़रूरी। आज़म इश्क विच रोअणा पौंदा, भावें हाज़िर हो भावें दूरी। दोस्तों, अखियुनि जो सिंगार कजल या सुरमे सां नाहे, पर अख जो सिंगार ख़ौफ़ इलाही जे ॻोढ़नि सां आहे। अखियूं सुहिणियूं उहे आहिनि जेके महबूब जे लाइ रुअंदड़ हुजनि। उहा दिलि मुबारक आहे जेका महबूब जे इश्क ऐं मुहबत में रधल हुजे। अखियूं सेईधार जंहिंसां पसी पिरीअ खे ॿेॾे कीम निहार घणो रिसारा सुपरी। दोस्तो, रोअण जो ज़िद खिलण आहे। रोअण रब खे पसंदि आहे त घणो खिलणु अलाह खे नापसंदि आहे। घणो खिलणु दिलि खे मारे छॾींदो आहे। सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु चयो त सुहिणे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, वला तक्सिर दहिक फ़इन कसरत दहिक तमीतुल क़ल्ब। घणा टहक ॾेई न खिलो, जो टहक दिलि खे मुर्दो बनाईंदा आहिनि। बुज़ुर्गनि फरमायो त घणे खिलण वारे खे 10 अज़ाबनि में मुब्तला कयो वेंदो आहे। घणे खिलण वारे जी दिलि मरी वेंदी आहे, उन जे चहिरे जी रौनक ख़तमु थी वेंदी। शैतान उन खां ख़ुशि थिए थो, रब उन खां नाराज़ थिए थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां नफ़रत कनि था। पुलसरात ते 40 साल बीठो रहंदो, अकुल वारनि जी नज़र में ज़लील थी पवंदो, पोयां गुनाह विसरी वेंदसि, अॻिते गुनाहनि लाइ दिलेर थी पवंदो। दुनिया में घणो खिलंदड़, आख़िरत में घणो रोअंदो। फ़रिश्ता उन ते लानत कंदा। दोस्तो, अल्लाह ताला शल पंहिंजी पनाह में रखे। ख़ुशीअ जी ॻाल्हि, ख़ुशीअ जहिड़ी ख़ुराक नाहे, ॻणतीअ जहिड़ो मर्ज़ नाहे, पर खिल तॾहिं जॾहिं ख़ैर थिए। अहिड़ियुनि ॻाल्हियुनि, कूड़ियुनि ॻाल्हियुनि, कूड़नि टोटकनि, ग़लति मरहलनि में खिली खेरो थियणु कहिड़े कम जो। खिल तॾहिं जॾहिं तोखे कंहिं अल्लाह जे कामिल जी सोबत मिले, सचो दोस्त मिले, बेहतरीन हमदर्द मिले, ख़ुदा जो फज़ल मिले, ख़ुदा जी रहमत मिले, अबे अम्मा जो प्यार मिले, अबे अम्मा जी इनायत मिले, हज जहिड़ी सआदत मिले, रसूलुल्लाह जे रोज़े जो दीदार हासिल थिए, मुर्शिद कामिल दा दीदार वे बाहू, लख किरोड़ा हजां हो। तॾहिं खिल जॾहिं तोखे अहिड़ी नेमत नसीब थिए। दोस्तो, हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जे पाण त घणो खिलंदा आहिनि, पर कूड़ियूं ॻाल्हियूं करे ॿियनि खे बि खिलाईंदा आहिनि, जिन खे भोगाई, चर्चाई या मस्ख़रो सॾियो वेंदो आहे। इन ॻाल्हि खां आका इनामदार सुहिणे सरदार मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना फरमाई। पाण फरमायूं, वैलुन लिल्लज़ी युहद्दिसु फयकज़िबु लियुदहिक बिहिल क़ौम वैलुन लहू। बर्बादी आहे उन माण्हू लाइ जेको माण्हुनि खे खिलाइण लाइ कूड़ी ॻाल्हि बयानु करे। उन लाइ बर्बादी आहे, उन लाइ बर्बादी आहे। दोस्तो, कॾहिं गौर त करे ॾिसूं, किथे असांजी दिलि मुर्दह त न बणिजी वई आहे, जो राति ॾींहुं दुनियावी कमनि कारनि में मसरूफ़ आहियूं। दुनिया अचेड़े अचे, ईमान बचे न बचे, आख़िरत क़बर ऐं क़यामत यादि ई न आहे। कॾहिं अल्लाह जे ख़ौफ़ जो को लुड़क असांजी अखि मां नथो निकिरे। उन दिलि खे ज़िंदह करायो। उन दिलि जे ज़िंदह करण वारा अल्लाह जा वली हूंदा आहिनि। उन जी सोबतुनि में वेहो त दिलि जी नरमी नसीब थिए। वलीअनि जे निगाहुनि सां थियनि आसान सभु मुश्किल, थियनि सीना ईअं था साफ़ जीअं सेकल। जी दोस्तो, ऐं उन सां गॾोगॾु अल्लाह जो ज़िक्र कमायो, अव्हां जी दिलि नरम थिए, अखियूं आबियार थियनि। पाणी खां सवाइ पोख न थींदी आहे, अखियुनि जे लुड़कनि खां सवाइ मार्फत जी पोख न पचंदी आहे। त दोस्तो, अहिड़ो मर्दे कामिल, अहिड़ो कामिल वली दौरे जदीद जो मुजद्दिद, मुंहिंजो मुर्शिद कामिल, ख्वाजा ख्वाजगां क़यूम ज़मा सैयदी व मुर्शिदी हज़रत ख्वाजा मोहम्मद ताहिर अलमरूफ़ महबूब सजन साईं दामत बरकातुहुल आलिया दरगाह अलाहाबाद शरीफ कंडियारो सिंध पाकिस्तान जे सरज़मीन ते
अहिड़ो फ़सुलु पोखियो आहे, अहिड़ी पोख पोखी आहे, अहिड़ो रूहानी रंग रचायो आहे, जंहिं रूहानी रंग सां कटियल कल्ब मुनवर थियनि था, दिलनि जो ज़ंग साफ़ थिए थो, जाहिल आलिम बणिजनि था, चोर मोर बणिजनि था, गुनहगार नेकोकार बणिजनि था। त अहिड़नि आरिफ़नि कामिलनि वलीयनि जी सोबत हासिलु कयो जितां अव्हांखे ॿिन्ही जहाननि जो समर हासिलु थिए। जी दोस्तो, रोअण जी ॻाल्हि हली आहे त मूं बि पंहिंजे रोअण जो इज़हार पंहिंजे शाइरी में कयो आहे। अचो त मोहतरम सिकंदर अली दोदे ताहिरी जे ख़ूबसूरत आवाज़ में अव्हांखे छाजे लाइ दिलि रोए पई, कहिड़ी ॻाल्हि आहे, कहिड़ो राज़ आहे, अॼु उहो दिलि जो राज़ अव्हां सां सलियां पियो मोहतरम सिकंदर अली दोदे ताहिरी जे हिन आवाज़ ऐं आलाप में। तो
जी दोस्तों, फ़िरके वारियत जे तकरार ऐं तज़ाद खां पाक तोड़े दीनी ॼाण जे तहक़ीक़ी प्रोग्राम सईं राह में अवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी हाज़िर आहे। अॼोके 25वें प्रोग्राम जो मौज़ू आहे ख़ौफ़े ख़ुदा जो सुहिणो समर ऐं अॼु जो बहितरीन सना ख़्वां आहे मौलाना सिकंदर अली दोदो ताहिरी, जंहिंजे आवाज़ में अॼु अवां मूं गुनहगार जी लिखियल शाइरी सरकार जे शान में अवां खे ॿुधाईसीं। हिन पल पाण उते पहुता आहियूं जिते पंहिंजी विथी थींदी आहे वक़्त जी, ऐं मोकिलाईंदा आहियूं, पर मोकिलाइण खां पहिरीं उन्हनि महिरबान दोस्तनि जी शुक्रिया अदाई जेके असांजे अॼोके सईं राह जे सफ़र में हम सफ़र थिया ऐं कड़ो मंच कड़े वांगुरु ॻंढिजी कुझु पलनि जे लाइ के ॻाल्हियूं ॿुधाऊं, कॾहिं लाइक कयाऊं, कॾहिं कमेंट कयाऊं ऐं किन प्रोग्राम खे यकीनन शेयर बि कयो हूंदो। त मां थोराइतो आहियां उन्हनि जा गुण ॻायां जेके दोस्त सईं राह जे सफ़र में हम सफ़र बणिया। सभ खां पहिरीं मोहतरम जनाब हाफ़िज़ ज़ाहिद हुसैन ताहिरी, सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी जामशोरे खां रोज़ जो बाज़ौक़ लिसनर आहे जेको पाण सां गॾु रहियो। मोहतरम नईम अहमद जोखियो ताहिरी पाण सां गॾु कराची खां गॾु रहियो। सिंध जो तमामु नाले वारो अवामी शाइर मोहतरम सांवल मीराली अॼोके प्रोग्राम सईं राह जे सफ़र में हम सफ़र रहियो। मुंहिंजो मासात मोहतरम सजाद अताउल्ला लाशारी दादू खां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। मोहतरम ज़ाहिद गुल मस्तोई जर्नलिस्ट पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो ऐं कैडेट कॉलेज पेटारो ॻोठ उमेद अली काछेले खां ख़लीफ़ो साईं हाजी महमूद अली काछेलो ताहिरी बख़्शी नक्शबंदी पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। मोहतरम हाफ़िज़ अली शेर ख़ासखेली दरगाह इब्राहिम शाह बुखारी हैदराबाद कासमाबाद खां मोहतरम ज़ाकिर अहमद, मोहतरम मौलवी सिकंदर अली दोदो ताहिरी जंहिंजे आवाज़ में अव्हांखे सरकार जी सना ॿुधाईसीं। मुमताज़ अली बुर्दी, मोहतरम फैज़ मोहम्मद लाशारी दादू खां अब्दुल हफ़ीज़ बेजाराणी जेकबाबाद खां पंहिंजे प्रोग्राम में हम सफ़र रहिया। मोहतरम हाफ़िज़ ख़ुदा बख़्श रिज़वी रोज़ जे मामूल जियां अॼु बि पंहिंजे सईं राह जे सफ़र में हम सफ़र आहिनि। मोहतरम ग़ुलाम नबी मेमण ताहिरी साहब दादू खां मोहतरम उबैदुल्ला मेमण ताहिरी ऐं हमीद हमायूनी, मौलाना अब्दुल गफ़ूर हमायूनी सिंध जो तमामु वॾो बुज़ुर्ग शाइर आलिम मुफ़्ती उन जे शहर हमायूं शरीफ़ ज़िले शिकारपुर खां पंहिंजे हिन सईं राह जे सफ़र में शामिल रहियो। मोहतरम मोहम्मद जुमन मल्लाह, मोहतरम रजब अली बाजारी ॻोठ बाजारा सेवण शरीफ़ खां असांजे मरहूम सुगड़ ग़ुलाम हुसैन बाजारी जो फ़र्ज़ंद पंहिंजे हिन सईं राह जे सफ़र में हम सफ़र रहियो। मीर मुज़म्मिल ऐं मुफ़्ती शाहनवाज़ बुघियो साहब असांजो बहितरीन दीनी स्कॉलर, दीनी आलिम, बहितरीन मुबल्लिग़ बान सैयदाबाद सां संदन ताल्लुक़ हैदराबाद खां पंहिंजे प्रोग्राम जे सईं राह जे सफ़र में हम सफ़र रहियो। ऐं उन सां गॾोगॾु अॼु जेको सुहिणो सना ख़्वां, मिठड़ो सना ख़्वां हुयो, मोहतरम सिकंदर अली दोदो ताहिरी साहब, संदन वालिद हाजी मोहम्मद हुसैन, संदन बिरादर अल्लाह सुहायो दोदो ऐं उन सां गॾोगॾु मोहम्मद नौमान ताहिरी पंहिंजे हिन सईं राह जे सफ़र में हम सफ़र रहिया। मोहतरम शमसदीन सोलंगी साहब अयास कॉलोनी मेहड़ खां पंहिंजे हिन सफ़र में हम सफ़र रहिया। उन सां गॾोगॾु मोहतरम मोहम्मद इसाक लाशारी, मोहतरम अब्दुल्ला गफ़ारी साहब दरगाह अलिया रहमतपुर शरीफ़ लाड़काणे खां पंहिंजे हिन सईं राह जे सफ़र में हम सफ़र रहिया। मोहतरम इक़बाल अहमद महर साहब असांजे सईं राह जे सफ़र में शामिल रहिया। मुबारकपुर तालुके ठुल ज़िले जे इक़बाबाद खां सुगड़नि जी तंज़ीम आहे सलात सिंध सुगड़ लोक अदब तंज़ीम, उन जा पाण मरकज़ी तर्जुमान आहिनि। मोहतरम शफ़ी मोहम्मद शाद असांजो कमर शदाद कोट जो तमामु निरालो शाइर हिन सईं राह जे सफ़र में गॾु रहियो। मोहतरम मौलाना शरफ़ुद्दीन मरखन ताहिरी दरगाह लाबा शरीफ़ कंडियारे खां असांजे हिन सफ़र में हम सफ़र रहियो। मोहतरम सुगड़ नूर अहमद नूर पिताफ़ी घोटकी खां हिन सफ़र में हम सफ़र रहियो। जी दोस्तो, यकीनन उन जे लाइ बि दुआऊं आहिनि। मोहतरम अख्तर अली ख़ासखेली ताहिरी नवाब शाह खां जेको असांजो बाज़ौक़ लिसनर ऐं ही प्रोग्राम जा जेकी बि फुटेज में ॾिसो पिया, डिज़ाइन में ॾिसो पिया, अव्हां जे हिन फेसबुक लाइव स्क्रीन ते उहो जेको स्टेटस ईंदो आहे इन में सभई महिनतूं ख़िदमतूं असांजे हिन मोहतरम दोस्त अख्तर अली ख़ासखेली ताहिरी जूं आहिनि। अल्लाह ताला खेनि इन जो आला अजुर अता फ़रमाए, समर अता फ़रमाए। असांजी मोहतरमा भेण सिंधू सिंधी ऐं मोहतरम जसारत इलियास जोखियो साहब
असांजे हिननि ॿिन्ही भेण ऐं मुंहिंजे भाउ मोहतरम जसारत इलियास जो ताल्लुक़ इल्मु अदब जे ऐं तारीख़ी माग मकली ठटे सां आहे। असांजे हिन सफ़र में हम सफ़र रहंदा आहिनि। अदी असांखे संदन भाउ अदा अब्दुल हफ़ीज़ जी दुआउनि लाइ चयो आहे अल्लाह करीम खेनि सिहत कामिला आजिला अता फ़रमाए, ज़ाहिरी बातिनी बीमारियुनि खां शिफ़ा अता फ़रमाए। मोहतरम सदाम अकबर दर्स, मोहतरम उमर फ़ारूक ताहिरी, मोहतरम अली आलखानी, मोहतरम अल्लामा हाफ़िज़ फ़ातिह हुसैनी, मोहतरम एडवोकेट शबीर लाशारी, मोहतरम ख़ालिद चांडियो ऐं मोहतरम हाजी मंज़ूर अली सोहू मदीने मुनवरा खां ही दोस्त असांजे हिन सही राह जे सफ़र में हम सफ़र रहिया। इन्हीअ ते अॼु पाण मोकिलाणी कयूं था। जिते हुजो ख़ुशि हुजो, शाद हुजो, आबाद हुजो, महकंदा मुरकंदा मुस्कुराईंदा रहो। कॾहिं बि मांखे को कोसो वाह न लॻे। मौसम बहार जे गुलनि जीअं टिड़ंदा रहो। अल्लाह करीम असां अव्हांजा कर्ज़ मर्ज़ फितना मुसीबतूं दर्द दफ़े फ़रमाए। असां अव्हांजी इज़्ज़त आबरू रिज़्क़ रोज़ी माल मिल्कियत दीन ईमान में इज़ाफ़ो फ़रमाए। अल्लाह करीम ज़मीनी आसमानी आफ़तुनि मुसीबतुनि बलाउनि बीमारियुनि खां महफ़ूज़ फ़रमाए। रबे काइनात असां अव्हांजे न्याणियुनि जे नंगो नामूस जी हिफ़ाज़त फ़रमाए। बचड़नि खे सिहत कामिला आजिला अता फ़रमाए। उन्हनि खे रबे काइनात सही राह सिधे रस्ते ते हलाए फ़र्मा बरदार बणाए। पंहिंजे अबे अम्मा जो अवां यकीनन सही राह जे सफ़र में हम सफ़र आहियो। मुंहिंजे लाइ बि दुआ कयो त रबे काइनात दिली तमन्ना पूरी करे पंहिंजे अमड़ पंहिंजे बचड़नि अहलो अयाल सां गॾु हुज़ूर जी चाउठ चुमण नसीब थिए, मदीनो घुमण नसीब थिए। अल्लाह जो पाक घर बैतुल्लाह ऐं अल्लाह जो हबीब रसूलुल्लाह पंहिंजे अखियुनि सां ॾिसण जी सादत माणे अचां। अल्लाह करीम असांजे बचड़नि खे इल्म में, अमल में, इख़लास में, अदब में वाधारो फ़रमाए। असांजे अबे अम्मा जी रबे काइनात मग़फ़िरत फ़रमाए। असांजे उस्तादनि जे इल्म अदब इख़लास उमिरि में वाधारो फ़रमाए। जंहिंजा अबो अमड़ या उस्ताद दुनिया मां लॾे छॾे गुज़ारे विया, अल्लाह करीम उन्हनि जे क़बरुनि खे जन्नत जे बाग़नि मां बाग़ बनाए। अल्लाह करीम खेनि मग़फ़िरत फ़रमाए। अल्लाह करीम असांजे मुर्शिद मुरबी महबूब सजन साईं जन जे आस्थाने खे उन सां गॾोगॾु असांजी पूरी दुनिया में जेकी बि जंहिं बि सिलसिले जूं दरगाहूं आहिनि, सभिनी सिलसिलनि जे उन्हनि ख़ानगाहुनि उन्हनि दरगाहुनि खे रबे काइनात क़ाइमु फ़रमाए, दाइमु फ़रमाए। हुज़ूर जो फैज़ वसंदो रहे, रहमत जा ककर वसंदा रहनि। ही दरिया ही समुंड हुज़ूर जी रहमत वारो वसंदो रहे। काइनात जे अंदरि ख़ुदा जे ज़िक्र वारा शाद रहनि, आबाद रहनि। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जाड़े पैर ताड़े ख़ैर, अल्लाह निगहबान।